बहरहाल वो अली नबी साईं जे घर में जवानी की मंजिल ते पहुतो। चवण सुभान अल्लाह। सोहणो अली शेर अली हक जो वली अली फातेह खैबर अली असा सुन्निन जो इमाम अली। जवानी की मंजिल ते पहुतो तो सोहणे अबू बकर उमर दे आयो। जे अली कीअं आयो आ? करे हुजूर जे घर में मां पलियो आ, नबी जे घर में जवान थियो आ। हुजूर जी नंढड़ी न्याणी फातिमा मुखे ॾाढी पसंद आ, जेकर हुजूर जी न्याणी मुखे निकाह में पर मां नबी संगो घुरी नथो सघां। कीअं साईं खे चवां? तवां हुजूर जा किलोज दोस्त आहियो, नबी साईं जे अॻियां ॻाल्हि रखो, मन साईं जन मुखे ॾियनि। कावड़िया वेठा आहिनि यार अबू बकर उमर ते, ॼणो मेह मारे वियो। अबू बकर उमर छा चयो कुछ ॿुधो भी सही। अबू बकर उमर साईं फरमायो कुर्बान वञा अली, असां हुजूर जा यार जरूर आहियूं पर हुजूर जी रत न आहियूं। तू हुजूर जो खून आ, नबी से को वनी पान घुर मिठड़ो मोहम्मद तोखे न ही न कंदो। दिल बधायऊं। सोहणो अली रस्ते में हलियो, हलंदे हलंदे दिल झले न सघियो, छो त हया वारो ॿार वॾनि सां ॻाल्हाए न सघंदो आ। पर अॼु छोरनि खे हिननि मोबाइलनि बेहया बणाए छॾियो आहे, जेके हीअं कार लॻी पई थनि। पोइ पीउ जे साम्हूं अमड़ जे साम्हूं पंहिंजी मर्ज़ी वारियूं ॻाल्हियूं अबे अम्मा जी ते न हलंदा, पंहिंजूं मर्ज़ियूं हलाईंदा। ती बाबा हितों रिश्तो न खपे, रिश्तो हितों खपे। वो 5 ॾींहंनि खां पोइ छोरो वेठो रोड ते रोए तो, ख़ैर त आहे चेसि घर न हलियो। बहरहाल मां एॾे नथो वञा, टाइम इजाज़त नथो ॾे। सोहणो अली रज़ी अल्लाह ताला रस्ते में हलियो, दिल झले न सघियो त नबी साईं खे कीअं चवां। हाई कोर्ट के नथो चई सघां, सुप्रीम कोर्ट के तो चवां। मस्जिद जो दर खुलियल ठई, मस्जिद में अंदर हलियो आयो, हथड़ा मथे खणी चवे तो बरकातू नफिल पढ़ी चए तो मौला मां तुझे दर ते आयो आज मुझो सवाल खाली न कजाई। मुखे नबी जी न्याणी फातिमा ॾाढी पसंद आहे, पर मां साईं के चई नथो सघां। मुझे साईं जी दिल में विझ, जीअं साईं सॾे मुखे न्याणीअ जो निकाह ॾे। घुरण वारो अली, ॿुधण वारो रब। असां वारी दुआ ते ख़ैर सां मां सम्झा तो हिन ॻोठ जे रोड ते, छो त असांजा अमल पूरा आहिनि। अली साईं हथड़ा खई वेठो आ, अञा हथ चेहरे ते न वराया थई, हथ झलियूं वेठो आ। नबी साईं सहाबा जी मजलिस में वेठा, सहाबन ॾे तके फरमाए मुझो अली नज़र नथो अचे, अली काॾे? हिकड़े सहाबी जो से अली त मस्जिद में आ, जल्दी कयो मुझे अली खे वठी अचो, जल्दी वठी अचो। तो सहाबा एक ॿिए जा हुजाइता हा। जिए जो मस्जिद में आया त अली हथ झली वेठो आ, मौला हुजूर जी नंढड़ी न्याणी मुखे निकाह में मिले। साहबी पोयों वेठो तो लिखियो ॿुधेस तो, हथड़ा झली वेठो आहे। एतिरे ते सहाबी पोयों पुठीअ ते हथ रखी चयोसि अली छॾ ड्रिगी दुआ खे कम थी वियो। पोइ बि मुंहिंजो सोहणो अली हथ न पियो कढे, अलाए भोग नथो करे, अलाए मजाक नथो करे। एतिरे ते उन सहाबी चयोसि अली हुजूर साईं तोखे घुरायो अथई, मिठे नबी तो जो इंतजार थो करे, जल्दी कर। सोणे अली पेरनि में जुती न पाती, डुकंदो ड्रोणंदो नबी साईं जे पेरनि में अची वेठो। अर्ज़ करे तो साईं कीअं घुरायो अथव? पाण फरमाए त अली यार मुंहिंजी न्याणी जवान थी वई आहे, मुंहिंजी दिलि घुरे थी मां इहा न्याणी तव्हांखे निकाह में ॾियां, तव्हांजी मर्ज़ी छा आहे, तव्हांजो इरादो छा आहे? अली फरमाए तो मुंहिंजा साईं ॿियो मां रब खां छा घुरां, इहो रिश्तो मूंखे कबूल आ, यो रिश्तो कबूल आ बस। नबी से फरमाए अली तकड़ न कर यार, मां पंहिंजी न्याणी फातिमा खां भी पुछां ऐं हुकूमत न्याणियुनि खां भी पुछो, पंहिंजी डिक्टेटरी न हलायो। असां वरी पंहिंजूं मर्ज़ियूं हलाईंदा, न्याणी खां भी पुछो, पुटन खां पुछंदो आ पर न्याणी जी मर्ज़ी भी पुछ। नबी से पान पंहिंजी न्याणी जे घर आया, पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में आया। फरमाए त फातिमा, फरमाए जी मुंहिंजा बाबा, फरमाए पुत्र तुझो निकाह अली सां करण थो चाहियां, तुझी मर्ज़ी छा आहे, तुझो इरादो छा आहे? अम्मा फरमाए थी बाबा जी अली जहिड़ो घोट मिले, ॿियो मां रब खां छा घुरां, मूंखे इहो रिश्तो क़बूल आ।
किताबन में अचे थो जणो अम्मा फातिमा भी जणो रब को इहा दुआ घुरी त मौला मुखे अली मिले, मौला मुखे अली मिले। अल्लाह बिन्हिनि जी दुआउनि खे क़बूल करे जोड़ जोड़ सां मिलायो। को कंहिंजे घर मां परणजी निकिरे, को कंहिंजे घर मां परणजी निकिरे। अॼु मुंहिंजो मुर्शिद अली मिठे मुहम्मद करीम जे घर मां परणजी हुजूर जी नंढड़ी न्याणी फातिमा निकाह में वरतियूं थो वञे। ऐं अम्मा फातिमा वरी एडी हया वारी, अल्लाह पर्दे वारी। हिकड़े सफर में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी होया, सोहणो अली भी होयो, अम्मा फातिमा भी हुई। अॻियों नबी सही पोयों सोहणो अली, पुठियों अम्मा फातिमा। अम्मा फातिमा सोहणे अली जे हथ ते हथ रखी फरमाए अली हुजण ते इएं खपे, अॻ में बाबो हुजे, बाबे जे पुठियां तव्हां हुजो, मां तव्हां जे पोयों हुजां। पर अॼु मां फातिमा जी दिल थी घुरे अली अॻ में बाबो हुजे, मां बाबे जे पोयों हुजां, तूं मुंहिंजे पोयों हल। चे फातिमा इएं छो? चे कुर्बान वञा मुंहिंजा मुड़ुस अली, ओ मुंहिंजा सोना अली, इन्हीअ जे करे चवां थी अॻ में मुंहिंजो बाबो हले, मां बाबे जे पोयों बाबे जे पेरनि जे मथों पेर रखंदी वञा, पुठियों तूं अचे मुंहिंजे पेरनि जे मथों पेर रखंदो वञ। दुनिया वारनि खे मुंहिंजे पेरनि जो निशान बि न मिले त केरु हितों गुज़री वियो। असां वारियूं न्याणियूं नाराज़ न थीजो, मां हितों जी ॻाल्हि नथो कयां, सखर शहर जी ॻाल्हि थो कयां। घरों निकिरंदियूं बुरका हीअं पातल, बाज़ार पहुतियूं माशाअल्लाह को हित ईअं न भला लाहौर को हलियो छा निंड पयो ईअं वरी माशाअल्लाह वरी मोट ते रक्शे में वेहंदियूं त बुरको कच्छ में चई गर्मी आ। छा नबीअ जी न्याणी खे गर्मी न पई थे? और दुनिया के छड़न वक्त भी फरमाए थी अली मां वसियत थी कयाई, वसियत थी कयाई, मुझी वसियत ते अमल कजाई। अली जड़े मां दुनिया मो लाडाणो करे वञा त मुझे जनाजे के एक रात जो खण जाई, अंधारी में खण जाई, धारिया मानू जनाजे में भी न चन पंहिंजा हुकुमात जनाजन में शरीक थियो के एड़ा जनाजा हुंदा हन बख्शल बख्शायल हुंदा हन जंहिंजे जनाजे नमाज पढ़ण सां मैयत के फायदो न पर पाण के भी फायदो थींदो। चे कुर्बान वञा फातिमा छो न जनाजे में अचन? फरमे अली जिंदगी में मुझी चादर ते कंहिंजी नजर न पई आ, मां फातिमा थी चवां त दुनिया के छॾण वक्त भी मुझे खफन वारी चादर ते दीद न पई। असां अल्लाह शल रहम करे असां जी अमड़िन न्याणिन मो पर्दो हलियो वियो।